जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जो तारनि जो खेल। अचो त शुरू कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 14 जनवरी 2023, हिंदू महीनो माघ मास, कृष्ण पक्ष जी सप्तमी, छंछर जो ॾींहुं। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिअ फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो ध्यानु रखणो पवंदो। हुन जे लाइ हुननि खे कोई न कोई शिव मंदिर अॼु ज़रूरु वञणु खपे। धन जो लाभ थी थो सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजी अखियुनि जो जेतिरो थी सघे ओतिरो ध्यानु रखणो आहे। धन जो लाभ थी थो सघे, ॾींहुं बि ठीकु ई वेंदो, पर हुननि खे अॼु पंहिंजी अखियुनि जो जाम ध्यानु रखणो आहे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो अॼु ॾींहुं ठीकु वेंदो। धन लाभ जे लाइ हुननि खे अॼु जेतिरी थी सघे ओतिरी महालक्ष्मी जी उपासना ऐं वंदना करणु खपे। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो अॼु ॾींहुं ठीकु वेंदो। स्वास्थ्य में लाभ थींदो ऐं धन जी प्राप्ति बि थींदी, पर हुननि खे हनुमान जी उपासना करणु खपे त वधीक सुठो थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो स्वास्थ्य अॼु ठीकु रहंदो। हुननि खे पर पंहिंजे ख़र्च ते जेतिरो थी सघे ओतिरो संभाले करे ऐं सोचे करे ई ख़र्च करणा आहिनि। हुन जे लाइ कंहिं न कंहिं ब्राह्मण खे कुझु न कुझु दान ॾींदा त हुननि जो ॾींहुं सुठो वेंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु हुननि जो भाग्य हुननि खे साथ पक ई पक ॾींदो। धन जी प्राप्ति थींदी ऐं कोई न कोई शुभ समाचार मिलण जी संभावना भी आहे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु धन हानि थियण जी संभावना आहे। हुननि जे लाइ हुननि खे मां लक्ष्मी जी उपासना करणु खपे। ॾींहुं ठीकु वेंदो, पर जेतिरो थी सघे वॾे सौदे करण खां पहिरियों सोचे सम्झे करे अॻियां वधणो आहे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जो अॼु ॾींहुं सुठो वेंदो। स्वास्थ्य बि सुठो ई रहंदो, पर अगरि हुननि खे खपे कि हुननि जो ॾींहुं वधीक सुठो वञे त जंहिं बि भॻवान खे मञींदा हुन जे मंदिर वञी करे पंहिंजो ॾींहुं अञा सुधारे था सघनि। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु ॾींहुं संभाले करे हलाइणो आहे। घर वारनि सां काई न काई अनबन थी सघे। हुननि जे लाइ मन खे स्थिर रखणो आहे ऐं सोचे सम्झे करे सभिनीनि सां ॻाल्हाइणो आहे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे धन जो जाम सोचे सम्झे करे ख़र्च करणो आहे। कोई न कोई शुभ समाचार हुननि खे अॼु ज़रूरु प्राप्त थींदो। ॾींहुं बि ठीकु ई वेंदो। स्वास्थ्य बि सुठो रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में लाभ थींदो। परिवार में काई न काई ख़ुशख़बरी मिलंदी। हुन जे लाइ कोई न कोई ग़रीब खे कुझु न कुझु दान ॾिजो त ॾींहुं तव्हांजो अञा सुठो वेंदो। मीन राशि। मीन राशि वारा अगरि अॼु धार्मिक यात्रा कंदा त हुननि जा सभु कार्य मंगल थी वेंदा। स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं धन जी प्राप्ति बि थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। पिपल जो वण। पिपल जो वण में सनातन धर्म में पिपल खे वॾी महत्ता ॾिनी वई आहे। चवंदा आहिनि कि जेको माण्हू हुन ते जल चाढ़ींदो आहे या अटो ऐं खंडु मिलाए करे पिपल ते चाढ़ींदो आहे, हुननि जा सभु रोग नाश थींदा आहिनि। धन जी प्राप्ति थींदी आहे ऐं जेके असांजा पित्र हूंदा आहिनि उहे बि असां ते ख़ुशि थींदा आहिनि। त जॾहिं बि तव्हांखे मौक़ो मिले इहा सेवा पंहिंजे पित्रनि जे लाइ ऐं परिवार जे सुठे जे लाइ ज़रूरु कंदा। हिन ई ॻाल्हि ते समाप्त था कयूं अॼु जो एपिसोड। मिलंदासीं वापसि सुभाणे तारनि जे खेल में। तेसिताईं तव्हां सभु ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पहिरियों OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।